वेलकम बैक नाज़रीन। अचो प्रोग्राम के सिलसिले के अॻिते वधायूं। गुफ्तगू हलंदड़ हुई कराची सिंध की राजधानी, जिते हिन वक्त जेका बरसात जे तबाहियुनि जे करे जेके मुख़्तलिफ़ ज़िलनि मां बरसात मुतासिरीन जो अचण जो सिलसिलो शुरू थी चुको आहे। कमिश्नर कराची मोहम्मद इक़बाल मेमन साहब असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि। उन्हनि खां मालूम कयूं था त उन हवाले सां हेल ताईं इंतज़ामिया पारां छा छा कयो वियो आहे। सर अस्सलाम वालेकुम मोहम्मद इक़बाल मेमन साहब। वालेकुम सलाम। मेमन साहब, इतला तव्हांखे बि मिलिया आहिनि ऐं मीडिया ते इहे ख़बरूं बि आयूं आहिनि ऐं ॿोॾि मुतासिरीन मुख़्तलिफ़ ज़िलनि खां कराची में आया आहिनि। छा बंदोबस्तु कयो वियो आहे इंतज़ामिया जे पारां उन्हनि जे सहायता लाइ? जी, उन्हनि खे स्कूल में असां कैम्प ठाहे उन्हनि खे उते तरसायो आहे ऐं जीअं त उन्हनि वटि खाद खुराक अवेलेबल कोन्हे का, तंहिंजे करे उन्हनि खे राशन ॾिनो आहे, पचियल मानी ॾिनी आहे ऐं मेडिकल कैम्प लॻायो आहे। तो जेका इमीडिएट ज़रूरत आहे, जेका इमरजेंसी में थींदी आहे, थी सघे थी कंहिं माण्हू खे जेको ॿिए शहर खां आयो हुजे, इमीडिएट उनखे जेका शइ ज़रूरत आहे खाद खुराक जी या मेडिसिन जी ऐं मेडिकल अटेंशन जी या उन्हनि खे कंहिं कंबल जी कंहिं अहिड़े तरीक़े सां कपिड़नि जी, त उहा इंशाअ माशाअल्लाह असां करे छॾियो आहे। उनखे लुक आफ्टर करे ॾाढे तरीक़े सां। अच्छा, ईस्ट मां त असांखे ख़बर पई त उते जेको आहे DC ईस्ट जेको आहे तारिक चांजो साहब जेको आहे उहो कल्ह खां वठी सरगर्म आहे। इहे सहूलियतूं जेके तव्हां ॿुधायो पिया उन्हनि खे उते मिलियूं आहिनि, पर जॾहिं असां पंहिंजे मलीर जे नुमाइंदनि सां ॻाल्हायोसीं त मलीर में अञा ताईं जेके माण्हू आया आहिनि पिपरी ते ऐं ॿियूं जेके मुख़्तलिफ़ जायुनि ते भैंस कॉलोनी वटि, उते डिस्ट्रिक्ट इंतज़ामिया जे पारां अञा ताईं का एक्टिविटी नज़र कान थी अचे। हेल ताईं जेके असांजे नुमाइंदनि रिपोर्ट कयो आहे असांखे। अच्छा, उन में ईअं न आहे, उते जीअं हाणे सचिल ॻोठ में आया, इहो सचिल ॻोठ तव्हांखे ख़बर आहे ईस्ट में आहे, ऐं मलीर में इरफान सलाम जेको DC मलीर आहे हुन मूंखे ॿुधायो कि काफ़ी तादाद में माण्हू हिते आया आहिनि जेके असांजा पंहिंजा ई आहिनि ऐं उन्हनि जे लाइ सॼो कलेक्शन कनि पिया, त डेटा वग़ैरह नाला उन्हनि लाइ जीअं थींदो आहे सॼो सिलसिलो। ऐं जीअं त अञा ताईं सपोर्ट प्राइवेट सेक्टर खां न आई आहे, त हिननि उन्हनि खे यकदमि जीअं कुक फूड आहे मानी खाद खुराक जो उहो उन्हनि बंदोबस्तु कयो त जीअं उन्हनि खे घटि में घटि उहा तकलीफ़ न थिए मानी वग़ैरह जी, उहा उन्हनि खे ॾिनी आहे। असां कमिश्नर ऑफिस में ऐं DC ऑफिसिस में ऐं कुझु ॿियनि लोकेशन्स ते पंहिंजी कैम्प्स लॻाए छॾियूं आहिनि। जीअं ऑफिसिस में त कैम्प लॻाइण ज़रूरत न आहे, पर ऑफिसिस में ई इहा असां जीअं को डोनर असांखे का ॾियणु चाहे, कोई इमदाद ॾियणु चाहे इन्हनि जे लाइ कैश में न, पर का बि इमदाद खाद खुराक पेंट थी वियो या कंबल थी विया, कपिड़ा थी विया, अहिड़े तरीक़े सां या मेडिसिन थी विया, उहो असां ऑलरेडी अॼु असांखे CM साहब जा डायरेक्शन्स आहे उहो असां शुरू करे छॾियो आहे। त इंशाअल्लाह उतां प्राइवेट सेक्टर खां बि जेका असांखे मदद ईंदी उहा बि उते पहुचाई वेंदी। PDM खे असां ऑलरेडी अलर्ट करे छॾियो आहे त उहे असांखे मुहैया कनि जेके ज़रूरत वारियूं शयूं आहिनि। इन द मेन टाइम जेके ॿई RICs आहिनि उहा पंहिंजे पंहिंजे रिसोर्सिस सां ऐं पंहिंजे जेके नोटेबल सां ऐं कलेक्टर ऑफिस सां तालुकात आहिनि उन्हनि जी बुनियाद ते उन्हनि खां घुराए इमदाद उहा उन्हनि खे ॾिनी आहे। अच्छा, मलीर ऐं ईस्ट खां अलावा ॿियनि कहिड़नि ज़िलनि में ॿोॾि मुतासिर पहुता आहिनि? तव्हांजी इतला छा आहे? कोरंगी में, साउथ में, सेंट्रल में या वेस्ट में या कयामाड़ी में, उन हवाले सां छा इतला आहिनि तव्हांजा? न, उते न पहुता आहिनि, ॿिए कंहिं ज़िले में न पहुता आहिनि। वॾी महिरबानी मोहम्मद इक़बाल मेमन साहब, तव्हां असांखे अपडेट कयो। नाज़रीन, मोहम्मद इक़बाल मेमन साहब कमिश्नर कराची असां सां गॾु हुआ ऐं ख़ुशाइन ॻाल्हि इहा आहे त बहसियत कमिश्नर जे हू बिल्कुलु वाज़े लफ़्ज़नि में चयो आहे त जेको बि ॿोॾि मुतासिर जितां बि ईंदो सरकारी सतह ते उनजी वाहर कई वेंदी ऐं इहो उन हवाले सां समूरनि DC ऑफिसिस जे अंदरि जेको आहे स्पेशल जेको आहे बंदोबस्तु कया विया आहिनि। त उते जेको आहे जेके शयूं जेके आहिनि उहे कलेक्ट करण जो सिस्टम ठाहियो वियो आहे। त उते ताकी ॿोॾि मुतासिरीन खे कपिड़नि खां वठी, कपिड़े लटे खां वठी, मेडिकल जे सहूलियतुनि खां वठी, खाद खुराक ताईं समूरियूं शयूं जेके आहिनि उहे मुहैया करे सघजनि। उन लाइ सरकारी वसीला बि इस्तेमालु कया पिया वञनि, पर सरहदी वारनि खे बि अपील कई पई वञे। ऐं कमिश्नर साहब जीअं ॿुधायो त जेके मुख़ैर हज़रात आहिनि ऐं जेके असांजी जेके ॿिया बिज़नेस कम्यूनिटी आहे उन्हनि सां बि इंतज़ामिया जे पारां राब्तो कयो पियो वञे त उहे डोनेशन ॾियनि, ताकी जेको जीअं जीअं इहो तइदादु वधंदो वञे तीअं उन्हनि जी वाहर जो सिलसिलो बि उहा जेका आहे उहो वधाए सघिजे। तमामु सुठी ॻाल्हि आहे। कराची सिंध जी राजधानी आहे ऐं
हिन ॾुखे वक़्त में जॾहिं सॼी सिंध जेको आहे उहो हिकिड़े समुंड जो ॾेख पई ॾिए ऐं जिते माण्हुनि जे विहारण जे लाइ का जॻह न आहे उते ज़ाहिर आहे कराची जे अंदरि जेके वसीला बि आहिनि ऐं कराची जेको आहे उहो कमिश्नर साहब बिल्कुलु वाज़े चयो त उन हवाले सां इंतिज़ामिया बिल्कुलु तयारु आहे ऐं जेके बि ॿोॾ मुतासिर ईंदा उन्हनि जी वाहवर कई वेंदी। जी नाज़रीन, तव्हां ॿुधो कमिश्नर कराची मोहम्मद इक़बाल मेमण साहब जी गुफ़्तगू ऐं जीअं हुन चयो पिए त कराची इंतिज़ामिया मुकमिल तौर ते तयारु आहे। बरसाति मुतासिर जन बि इलाइक़नि में ईंदा उनजी भरपूर वाहवर कई वेंदी, मदद कई वेंदी, उन्हनि जे लाइ खाद खुराक रहाइश खां वठी तिबी सहूलियतुनि जो जेको आहे उहो बंदोबस्तु कयो वेंदो ऐं उहो जेको आहे हिकिड़ी ख़ुशाइंद ॻाल्हि आहे त कमिश्नर साहब जे पारां जेको इहो ऐलान आहे यकीनी तौर ते उन मां काफ़ी माण्हुनि खे उत्साह मिलंदो। हिन वक़्तु पाण ॿियनि ज़िलनि जे हवाले सां जेको पंहिंजो सिलसिलो आहे कुझु ॾींहंनि खां वठी बरसाति जे हवाले सां ज़िलनि जी छा सूरत हाल आहे, टंडो अलाहार ज़िले जो हाल मालूम कंदासीं जिते असांखे धरती टीवी जे डिस्ट्रिक्ट रिपोर्टर GM पिताफ़ी जॉइन कयो आहे। अस्सलाम वालेकुम GM पिताफ़ी। वालेकुम जी सर। GM पिताफ़ी साहब, कीअं था ॾिसो हिन वक़्तु छा सूरत हाल आहे बरसाति जे करे टंडो अलाहार ज़िले में पंहिंजो नुक़साननि जे हवाले सां ऐं उनखां अलावा रिलीफ जे कम जे हवाले सां? जी सर, टंडो अलाहार में तव्हांखे ॿुधाईंदा हलियो, टंडो अलाहार ज़िले जे आस पास जा ज़िलो ख़ुदि जेको सिटी शहर आहे टंडो अलाहार जो इहो पाणी जी लपेट में आहे। तमामु घणा नुक़सान थिया आहिनि जंहिंमें तक़रीबन लॻभॻि 4 खां 5 हज़ार घर जेके आहिनि उहे बेघर थिया आहिनि। ऐं वधीक तव्हांखे ॿुधायो टंडो अलाहार जो तालुको चंबड़ आहे या ॿिया नंढा वॾा जेके शहर आहिनि, बुकेरा शरीफ़ आहे या सजर चांग आहे, झंडोमरी आहे, नसरपुर आहे, जेके बि शहर आहिनि इहे तमामु घणा मुतासिर थिया आहिनि। पाणी अञा ताईं सर ज़िलनि में ज़िले समूरे में जेको सो केॾा निकाल न थी सघियो आहे। इंतिज़ामिया तरफ़ां कोशिशूं कयूं वियूं आहिनि पर सर न हुअण जे बराबरि आहे। अञा ताईं माना का अहिड़ा उपाउ वॾा न वरिता विया आहिनि जिते लिफ्टूं चइजनि त वॾियूं लिफ्टूं जेके हुजनि या नंढियूं मशीनूं जेके पब्लिक हेल्थ वारनि जूं जेके पुराणियूं पियूं उहे इस्तेमालु कयूं पियूं वञनि। जेकर उन जॻह ते को नयो लिफ्टूं घुराए वञो उन्हनि सां पाणी निकाल थिए त केॾा पाणी निकाल थिए के ॻोठ ख़ाली थियनि, पर ॻोठनि जा ताईं सर पाणी में ॿुधल आहिनि। माण्हू वीचारा जेके रोडनि ते निकितल आहिनि। रिलीफ जे हवाले सां इहो चइजे त को जेको हींअर किथे सरकार तरफ़ां को राशन मिलिया आहिनि, किथे टेंट मिलिया आहिनि, त उहो बि न हुअण जे बराबरि। जी सर। अच्छा, DC साहब छा था कनि पिया ऐं उनखां अलावा जेको आहे पाकिस्तान जे पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब तोड़े सिंध जे वॾे वज़ीर जेके आहिनि पंहिंजो मुख़्तलिफ़ ज़िलनि लाइ जेके मुतासिरीन जे वाहर लाइ फोकल पर्सन मुक़ररु कया हुआ, टंडे अलाहार लाइ कंहिंखे मुक़ररु कयो वियो आहे? टंडो अलाहार में फोकल पर्सन शायदि ज़िया अब्बास आहे जेको हींअर वर्क एंड सर्विस जो मिनिस्टर बि आहे, पर उनखे फोकल पर्सन टंडो अलाहार में मुक़ररु कयो वियो आहे। पर उहो सर रिलीफ जेको उहो बि जेको मिनिस्टर पाण जेको निकिरे आहे विज़िट ते जिते जॻह जॻह पहुचे थो उहो बि शायदि न पहुची सघिया आहिनि बारिश जे करे, छो जो सॼो ज़िलो मुतासिर थियल आहे हिन वक़्तु। त फोकल पर्सन जी कोशिशूं ज़रूरु आहिनि। बिलावल साहब जे हिदायतनि ते या हींअर ताज़ो 2 टे ॾींहं में CM साहब आयो तॾहिं बि उन जेको कोई मशीनूं अहिड़ियूं जेके आहिनि जेके ट्यूबवेल जेके सरकारी जेके चालू कराया विया आहिनि उन्हनि में अञा फ़र्क़ु पियो आहे। उन में पाणी कुझु काफ़ी सारो जेको चंबड़ तालुके खां कढायो वियो आहे। अच्छा, भला इहे जेके माण्हू मुतासिर थिया आहिनि या एतिरा घर जेके किरिया आहिनि या जेके घरनि जे अॻियां पाणी अची वियो आहे त उहे माण्हू ज़ाहिर रोडनि रस्तनि ऐं पंहिंजो वाहन जे कपिड़नि ते अची वेठा आहिनि, त उन्हनि खे के टेंट वग़ैरह के ॿियो को इंसान जो बंदोबस्तु कयो वियो आहे या उहो उन हवाले सां का सूरत हाल नज़र नथी अचे? इंतिज़ामिया तरफ़ां जेको MPA या MNA तरफ़ां जेके टेंट ॾिना विया आहिनि जेके माण्हुनि खे काफ़ी माण्हुनि खे टेंट ॾिना विया आहिनि उते, ऐं राशन जा बैग वग़ैरह जेके ॾिना विया आहिनि तक़रीबन लॻभॻि 1500 ॿुधण में आया हुआ त टेंट माण्हुनि ताईं पहुता आहिनि ऐं 1500 राशन जा बैग बि पहुता आहिनि जेके कुझु माण्हुनि खे मिलिया आहिनि। बाक़ी सर हाणे सॼो ज़िलो मुतासिर आहे जिते सर हज़ारनि जी तादाद में माण्हू मुतासिर आहिनि उते 1500 टेंट सर त कुझु नथा करे सघनि, 1500 माण्हुनि खे पहुता हूंदा न। बाक़ी त माण्हू सर काफ़ी सारा जेके हज़ारनि जी तादाद में माण्हू बेघर थिया आहिनि। अच्छा, भला को सरहदी वारा के पंहिंजो ॿिया के माण्हू जेके जन वटि पंहिंजो इज़ाफ़ी जेको आहे हुजे थो पियो
उहे सरहदी वारा उन हवाले सां मक़ामी सतह ते का एफर्ट वठनि था पिया माण्हुनि खे पंहिंजो को अझो मुहैया करण लाइ या उन्हनि खे खाद खुराक मुहैया करण लाइ, या उहा टंडे अलाहार में सूरत हाल कान्हे? जी सर, सरहदी वारनि कंहिं बि सपोर्ट न कई आहे किथे कंहिंखे। बाक़ी लोकल माण्हू जेके आहिनि उन्हनि पंहिंजे पाण में जीअं डोनेशन करे ग्रुप ठाहे त हुते किथे 5 देगूं चांवरनि जूं कंहिं पहुचायूं आहिनि, किथे 10 देगूं पहुचायूं आहिनि, किथे 2 देगूं पहुचायूं आहिनि। इन हिसाब सां डोनेशन, जंहिंमें डोनेशन में असां पाण हिसो वरितो, असां पाण डोनेशन करे ग़रीब माण्हुनि ते ताईं असां जेको सो पंहिंजे धरती टीवी पारां पाण मदद करे रहिया आहियूं अञा, ऐं इनशा ताला हाणे बि कंदासीं। पर के सरहदी वारा जेके माण्हू आहिनि उन्हनि कंहिं किथे कंहिं ग़रीब जी मदद न कई आहे। अच्छा, पंहिंजो ॿी का NGO का ॿी का पंहिंजो अहिड़ी का फलाही तंज़ीम या मक़ामी को इन तरह जा इदारा जेके इन तरह जे कम में के एक्टिव नज़र आया आहिनि, या कुझु उन हवाले सां बि कुझु नज़र नथो अचे? त टंडो अलाहार ज़िले में NGO का बि कंहिं बि जो का बि नज़र न आई आहे। GM पिताफ़ी साहब, तव्हां असांखे अपडेट कयो। नाज़रीन, GM पिताफ़ी टंडो अलाहार ज़िले जा धरती TV जा रिपोर्टर जेके आहिनि उहे असां सां गॾु हुआ। गुफ़्तगू तव्हां ॿुधी, पर अॼोके प्रोग्राम जी जेका ख़ुशि आइंद ॻाल्हि आहे उहा इहा आहे त कराची जे कमिश्नर ऐलान कयो आहे त हू जेको आहे जेके बि बरसाति मुतासिरीन ते पहुचंदा उनजी भरपूर मालिकी कई वेंदी। ॿिए तरफ़ जीअं तव्हांखे ॿुधायोसीं पिए त बिलावल भुट्टो ज़रदारी साहब सऊदी अरब जे फॉरेन मिनिस्टर सां ॻाल्हि ॿोल कई आहे ऐं उनखे जेको आहे पाकिस्तान जे अंदरि बरसाति मुतासिरीन जी इमदाद लाइ अपील कई आहे, ऐं जंहिं ते सऊदी अरब जेको आहे काफ़ी मस्बत जेको आहे पंहिंजो जवाबु ॾिनो आहे। उन सां गॾोगॾु अॼु सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जेको आहे अक़वाम मुतहिदा जे गॾियल क़ौमुनि जे जेको आहे इंसानी ह्यूमैनिटेरियन जेको आहे पंहिंजो उनजे पंहिंजो हेड सां मिलियो आहे, उन सां उनखे समूरी सूरत हाल खां आगाह कयो आहे ऐं उन जे बुनियाद ते हुननि चयो आहे त हू जल्दी सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जो विज़िट करे अक़वाम गॾियल क़ौमुनि पारां मुख़्तलिफ़ ज़िलनि जे लाइ जेको आहे पैकेजिस जो ऐलान कंदा। बहरहाल कोशिशूं हलंदड़ आहिनि ऐं समूरी तरफ़नि खां हलनि पियूं। शाज़िया मरी साहिबा बि अॼु ऐलान कयो आहे, जेका बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी सरबराह आहे। उनजो बि चवणु इहो आहे त कंहिं बि बरसाति मुतासिर खे जेको आहे अकेलो न छॾियो वेंदो ऐं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे पारां में बि इन्हनि मुतासिरीन जी भरपूर मदद कई वेंदी। पर मसइलो जेको आहे उहो इहो आहे त हिन वक़्तु ज़रूरत जेका ॻाल्हि जी आहे, जेका बार बार चई पई वञे ऐं समूरनि सम्झ भरियनि माण्हुनि पारां चयो पियो वञे त हीउ वक़्तु तनक़ीदूं करण जो, पॉइंट स्कोरिंग करण जो या एहतजाज करण जो न आहे। हीउ वक़्तु आहे हर माण्हू खे अॻिते वधी पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे, मदद करणु घुरिजे। हिन वक़्तु बिना कंहिं जे ऐबनि सवाबनि ते ॾिसण जे असां सभिनी खे बहैसियत हिकिड़े समाज जे असांखे अॻिते वधी पंहिंजनि भाइरुनि भेनरुनि ऐं इन्हनि मुतासिरीन जी मदद लाइ अॻिते वधणु घुरिजे। जेके सरहदी वारा आहिनि उन्हनि खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। जेके समाजी तंज़ीमूं आहिनि, फलाही इदारा आहिनि, उनखे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। ख़ुदि जेके असांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। असांजी जेका एडमिनिस्ट्रेशन आहे उनखे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। हिन वक़्तु सिर्फ़ु हुकूमत ते भाड़णु या उन ते तनक़ीद करणु या उनजे ख़िलाफ़ु एहतजाज करण जे बदिरां असां सभिनी खे हथु वंडाइणु घुरिजे। हर कम में हथु वंडाइण सां ई मसइले मां, हिन वॾी आफ़त मां असां जान छॾाए सघूं था। नाज़रीन, सां गॾु प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान फयाज़ नैश खे इजाज़त सदाईं गॾु।